अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यार कहाणियूं, अमरता क्लासिक्स। सही ॾींदड़ महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध। छापो पहिरियों अक्टूबर 2019। ख़ैरुनिसा जाफ़री। पंहिंजे हयातीअ में नफ़्सियात जे शोबे सां लाॻापियल ख़ैरुनिसा जाफ़रीअ सिंधी इल्मु अदब जे मैदान में हिकु लेखिका, मज़मून निगार, नक़ाद ऐं मुक़रर जी हैसियत माणी ऐं पंहिंजे मुनफ़रद सुभाउ सां गुॾी सॾाईंदे सिंधी अदब जी गुॾी बणिजी वई। 17 अगस्त 1947 ईस्वीअ ते हैदराबाद सिंध में जनम वठंदड़ ख़ैरुनिसा जा वालिदेन तलार जा हुआ। बुनियादी तालीम हैदराबाद में हासिलु करण खां पोइ हुन नफ़्सियात में पोस्ट ग्रेजुएशन कई ऐं 1970 ईस्वीअ धारे साॻिए शोबे में सिंध यूनिवर्सिटीअ में लेक्चरर तौरु मुक़ररु थी ऐं 1997 ईस्वीअ में शोबे जी चेयरपर्सन वारी हैसियत सां उतां रिटायर कयाई। संदसि पहिरीं कहाणी 1974 ईस्वीअ में माहवार सोजरो में शाया थी, जंहिंखां पोइ हुन लाॻीतो नसर निगारी कई। जनवरी 1978 ईस्वीअ में संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ तख़लीक़ जो मौत शाया थियो, जॾहिं त 1992 ईस्वीअ में संदसि लिखणनि जो गॾियल मजमूओ मुंहिंजो तख़लीक़ी सफ़र बि शाया थियल आहे। 4 मार्च 1998 ईस्वीअ ते वफ़ात कयल ख़ैरुनिसा जाफ़री बाबन शाह कॉलोनी कब्रिस्तान, थधी सड़क, हैदराबाद में आरामी आहे। कहाणी 1967 ईस्वी, 1968 ईस्वी ऐं 1969 ईस्वी संदसि लबो लहजो असां वटि खणी आई आहे। कहाणी आहे 1967, 1968 ऐं 1969 ईस्वी। कहाणीकार ख़ैरुनिसा जाफ़री। भौर भौर केॾो किरे ऐं किरब ॾींदड़ नालो रखियो हुयई मुंहिंजो। अॼु बि कॾहिं वीराननि खे वासींदे भौर ॾिसियो भंभिलिजो पवां। पाणीअ जो गिलास भरे झटि अचो छंडा ॾियांसि, पर ॾुख हो त पाणीअ जो कतिरो बि मथसि पइजी न सघंदो आहे। उहो हिकु रुख तां पाणी ॾिसी मुख़ालिफ़ रुखनि ॾांहुं भटकियो वञे। यादि अथई तूं चवंदो हुएं हीउ बि तो जियां हूड़ आहे। हिकु लॻा लाइ कंहिंखां ॿुधो हुअमि त भंवर में तौंस खां मुअल माण्हूअ जो रूह आहे। हुनजी भू भू में भटकियल भावनाउनि जी गूंजार आहे। उन करे हुनखे पाणीअ जो छंडो ॾिबो आहे जो हिन जी आत्मा थधी थी पंहिंजे माॻ ॾे मोटे। उहो ॿुधी मूंखे अलाए केॾनि वहमनि वरायो हो ऐं अलाए केतिरा भेरा चयो हो मां मूंखे भंवर न कोठींदो कर कामरेड। मुंहिंजो चङो चोखो नालो भंभोर हैदर ज़मान आहे। मुंहिंजे चहिरे ते भउ जा भाव ॾिसी चेड़ाइण लाइ चवंदो हुएं, पर उहो नालो बि त असांजे तारीख़ जे अणमट अलमे जो यादगारु आहे। भंभोर खे बाहि लॻी हुई, ससुई सूरनि जो कष्ट काटियो हो। नतीजे में खेसि कुझु न मिलियो सवाइ तारीख़ में नाले जे, ऐं तोखे त उहो बि न मिलंदो यार। तुंहिंजो एॾो मर्दाना अंदाज़, तख़ातुब उन बेबाकीअ सां मूंखे ऐं सभिनी खे केॾो वणंदो हो जो तूं आहीं मामूली दर्जे जी हिकु आम माण्हू ऐं मरंदीअ बि बिना बोगस अंदाज़ में। पोइ भल तूं ससुईअ जा सूर सही भंभोर जियां बाहि जली। हल्के शरारती नुंहुं विचां तुंहिंजे चपनि जूं कुंडूं ऐं अखियूं मुरकण लॻंदियूं हुयूं। आउं विचां ॻाल्हि कपींदी हुअसि, अला एॾी बदख़्वाही अली, कष्ट बि कटिजे ऐं नालो बि न मिले, जॾहिं त एज़ाज़ी ई सही पर नालो मिलंदो ज़रूरु आहे। मिलंदो ज़रूरु आहे पर तोखे न मिलंदो। स्पेशल केस हुअण जी हालति में उन शख़्स वांगुरु जंहिं ख़ुदकुशी सिर्फ़ु उन करे कई त संदसि नालो कंहिं बि सूरत में बहरहाल अख़बार में अचे। वीचारे जो ज़िक्र वाक़ई आयो त सही अख़बार में, पर कुझु इन रीति त गुमनाम शख़्स जो लाश लधो वियो ऐं चहिरे जी सुञाणप थी न सघी। न साईं, नालो मिलंदो ज़रूरु। उन्हनि खे बि जेके हिकु दफ़ो मक्ती पाए थानिका थी वञनि ऐं उन्हनि खे बि जेके मुसलसिल कैफ़ियत जो हमेशह बिनवास भोॻींदा रहनि। गौतम न सही, दर्द भटकण वारो बख़्शू ई सही, पर बसि त पंहिंजो प्रोग्राम बख़्शू खां वधीक न भाइजांइ। चऊं पंहिंजो प्रोग्राम कीअं अथई भला? वराणी फस्ट क्लास। कैंसर जो मौत ऐं अलाह न करे, आउं तुंहिंजी ॻाल्हि पूरी थियण ई न ॾींदी हुअसि। अलाह करे न, अलाह न करे अली। तुंहिंजो ज़िद अलाह करे, तुंहिंजा घड़ीअ घड़ीअ वरजायल उहे जुमिला ऐं अहिड़ा
अलाए कई अॼु बि कंहिं नौज़ाइदा जे कननि में अज़ान जे आवाज़ जा लाशऊर में गुतिया पिया आहिनि। जेतोणीकि यूनिवर्सिटीअ जे आख़िरी ॾींहं में मूं तोखे अलाए कहिड़े एतमाद सां चयो हो, मूं तोखे विसारे छॾियो आहे। कैंटीन जे उन कुंड खे जिते रोज़ु क्लास अटेंड करण खां पोइ अलाए केॾियूं बेरब्त ॻाल्हियूं ऐं चरिया नज़रिया छेड़ींदा हुआसीं। आकाश ते उकिरियल टिड़िग जे उन टिमके खे जंहिंजी शायदि भरींदे हिकु लंघातो शमी आॾो चयो, न ही कॾहिं टुटंदो ऐं न असां ई कॾहिं छिजंदासीं। उन साॻी आइडेंटिफिकेशन खे जंहिं करे ॿई हिक ॿिए जे करे सुञाता वेंदा हुआसीं। बकौल कंहिंजे यूनिवर्सिटी कैंपस में कंहिंखां बि पुछ त अली कहिड़ो, जवाबु मिलंदो भंभोर वारो। भंभोर कहिड़ी, चवंदा अलीअ वारी। आउं त अॼु बि चवां थी त मूं तोखे विसारे छॾियो आहे, तोसां गॾु हर उन रस्ते खे बि जितां ॿिन्हिनि जो गुज़र थियो बि हो कॾहिं। पर इबादत जे ख़तमु थियण सां महबूद जो ख़्यालु ख़तमु थी बि सघे थो। कॾहिं कॾहिं चुपचाप हलंदे हलंदे यादुनि जे ज़ंजीरुनि में जकड़ियल कैदीअ जा मन जो थेड़ खाई हेठि निहारींदो आहे। आम माण्हूअ जा दिलि सीने जे बदिरां पेरनि में छो धड़कंदी महसूसु थींदी आहे। ईअं जो मन विख विख ते थुॾो खाए हेठि निहारे ख़ामोश गुज़रगाहुनि तां यादुनि जे मिटीअ में पूरियल के पुराणा कलीसा जा कुंगरा ऐं मंदरनि जा कल्स पेरनि जे ठोकरुनि सां मुंहुं कढी रोंदा महसूसु थियण लॻनि ऐं यादि खेनि बेहुरमतीअ जे ख़्याल खां आज़ार जी खणी मन जे कंहिं सभ खां ऊचे तख़्ते ते सांभे छॾणु चाहे, इज़तराब जी कंहिं अनोखे कैफ़ियत सां इबादत जे कंहिं बेना सिलसिले लाइ। छो मुनकर बणिजे बि माण्हू पंहिंजे साह में एॾा सोमनाथ सांभियो हले, छो? ऐं वरी हर यादि जो पंहिंजो बुत, हर बुत चए आउं बादशाह। अलाए कीअं तोखे विसारे छॾण जो चयो हुअमि, जॾहिं त ईंदड़ वक़्त जो हर सिंबल अलामत ऐं इशारो वेंदड़ वक़्त जे पेरनि में पंजोड़ बणिजी उनखे जीअं जो तीअं ई बीहारे बीठो आहे। सदियुनि मां हिकु साहित बि जेकॾहिं पाण मञाए पंहिंजी जाइ वालारे त उहा अहम आहे। हिते त पल पल जा लेखा कल्ब जे कोड बुक में दर्ज आहिनि, जे काग़ज़ ते किरी ज़मान ऐं मकान में महफ़ूज़ थियणु चाहिनि था। पोइ उन्हनि खे भल कंहिं कहाणीअ जो नालो ॾिजे न ॾिजे, महज़ का यादि सही, को मरसियो रूदाद या को इंशाइयो सही। यादि अथमि तूं चवंदो हुएं कहाणियूं अक्सर जिन्स मां जनमु वठंदियूं आहिनि। तॾहिं जॾहिं ॿिनि जिन्सुनि मां हिकु मर्द जो मास्क पाए ऐं ॿियो औरत जो सिधे या अणसिधी तरह ॿ मतलूब उन ॿिवाटे ते मिलंदा ई पाण में कहाणीअ जी तख़लीक़ लाइ आहिनि। आउं पुछंदी हुअसि, ऐं असांजे दोस्तीअ ते बि का कहाणी सर्जणु लॻी त पोइ उन कहाणीअ जो मौज़ू बेहदि अणुभव हूंदो यार, जो असांजी दोस्ती जिस्मनि जो गरम गरम लिबास त पातल ई न हूंदी। अली तुंहिंजनि उन लफ़्ज़नि जे भउ खां कॾहिं बि कलम जे ज़रिए तोसां मुखातिबु थियण जी कोशिशि कान कई अथमि। किथे वाक़िअनि जो तसलसुल गॾिजी का कहाणी न घड़े हुजे। जेतोणीकि पाण खे माज़ीअ जे बार खां आजो रखण लाइ कलम हिकु बहितरीनु पनाह घर आहे। हिन जी नोक सां कॾहिं कॾहिं जा वाक़िआ किथां किथां सेरे सिरेखे करे हिकु हंधि रखण सां ॼण सालनि जी पीड़ा खे पहो अचियो वञे। खन पल लाइ ई सही माण्हू खिड़कीअ खे टेक ॾेई अखियूं पूरे पेर पथारे सिगरेट जी हिकु डिघी कश सां ऊन्हो साहु त खणी सघे थो। कोई ॼाणे त सही त साहनि जे उनाईअ में बि यादुनि जो केॾो उन अफ़सोसनाक अलमियो लिकल आहे। जॾहिं त मञा थी त जन हक़ीक़तुनि खे माज़ीअ मां झपे हाल में आणण जी कोशिशि कई अथमि, उन्हनि में जज़्बनि जी उहा रंगीनी नाहे जा तहरीर खे ज़िंदगी बख़्शे थी। ज़िंदगी जंहिं पाण खे तहरुक में रखण लाइ हमेशह मुहबत ऐं उत्साह जो ॿारणु चाहियो आहे। जिस्मानी गरम सिगरीअ जो बेहदि झीणो ऐं मिठो ॿारणु, जंहिं तां मुख़्तलिफ़ नुअनि जूं अलॻि अलॻि उनवाननि सां कहाणियूं पची तयारु थियनि थियूं। हिते त अली बि परे परे ताईं सोचुनि में सचु वेठल आहे। उत्साह जा रतो छाण लाशा परे परे ताईं टंगिया पिया आहिनि। करबला जे अहिड़ी कारज़ार में गरम सिगरियुनि जो त सवाल ई कहिड़ो। छा हाणे थधियुनि सिगरियुनि खां जज़्बे जी गरम रंगीनी ऐं उत्साह जी उमेद ई कहिड़ी। तुंहिंजा मुंहिंजा वाक़िआ जोड़े जे कलम बंदि करियां बि थी त सोचियां थी नाम कहिड़े सां।
भायां थी जन बेनाम लॻावनि ते कंहिं रिश्ते जो लेबल चिपसां थी न सघे, उहे बेनाम लॻाव दिलनि मां निकिरी सिर्फ़ु फ़ज़ाउनि में विखरी वञण लाइ हूंदा आहिनि, कलम सां पकिड़े कागज़ ते केराइण लाइ हरगिज़ न। पर जो लाइ छो पुराणी अलमारीअ में सालनि खां पूरियल हे 3 किताब ॾिसी किथां किथां जा सारूणा पाण ई तरतीब वठी सिलसिलेवार बणिजंदा वञनि। शायदि कंहिं मौज़ूअ जी तख़लीक़ लाइ अॼु उहे नालनि खां वांझियल नाता जिन खे ज़मानो मकान जी अमान न मिली कलम जे स्लेब ते टंगण जो हक़ु घुरी रहिया आहिनि। स्लेब अनंत मंज़िल जो वाहिद वया, आत्मा जी आत्मा खे उजल छिक, दोस्ती ऐं एतबार जो आधार, आइडियालॉजी जो आइडियालॉजीअ सां मिले, शक्तिअ जो शक्तिअ खे बेआवाज़ सॾु। बेवकूफ़ हुआसीं अली जो भायो हुयोसीं त उन्हनि बेना रिश्तनि जे आधार जीअण जो जवाज़ लही वठंदासीं। उन्हनि बेना नातनि लाइ को दलील हो त सिर्फ़ु एतिरो त ख़ुदाई बित मथसि एतमाद जे करे क़ाइमु आहे, न त खेसि अखियुनि सां ॾिसी, कननि सां ॿुधी ऐं हथनि सां छुही कंहिं ॾिठो आहे। चंड खे छॾे चांडोकीअ जो एतबार, गुलनि खे छॾे सिर्फ़ु ख़ुशबू जी जुस्तजू, शइ खे छॾे सिर्फ़ु शक्तिअ में पनाह ॻोल्हणु, केॾी वक़्त खां अॻु जी अंधी आइडियालॉजी हुई असांजी। हिक ॿिए जे ख़्वाबनि ऐं गुमाननि ते एतबार। राति जो ख़्वाब में तोखे मरंदे ॾिठो मोहर, भव खां सॼी राति सुम्हियुमि ई न। यादि अथई कैंटीन जे कुंड में चांहि जो चुको भरींदे तो चयो हो, मुंहिंजी अखियुनि जा तारा हैरत खां फैलिजी विया हुआ। हैरत आली तॾहिं मूं राति तोखे रोंदे ॾिठो ख़्वाब में। फ़र्ज़ु कर जे वाक़ई ईअं थिए त तूं कीअं मल्हाईं मुंहिंजे मौत खे? पहिरीं तूं ॿुधाए, तूं कीअं मल्हाईं? ख़ुदि गर्ज़ थी हिक ॿिए जे अज़ियत जो अंदाज़ो हणण लाइ केॾा बेवकूफ़ीअ जा सवाल कंदा हुआसीं। न, पहिरीं तूं ॿुधाए। तो डिघो साह खणी पंहिंजे जिस्म खे कुर्सीअ ते ढरो छॾींदे चयो हो, फ़ौरन मरी न वञा, पर ख़बर ॿुधी पहिरीं शराब जी वञा। जेकॾहिं यूनिवर्सिटीअ में हुजां त पोइ होरियां हिन कैंटीन जे कुंड ताईं जीअं रोज़ु ईंदा आहियूं तीअं अचां, साॻी तरह चांहि जा 2 कोप घुरायां, पोइ हॉस्टल में तुंहिंजे रूम ताईं अचां। रूम ताईं ईंदे तुंहिंजे यादि जो घणो हिसो रस्ते जे हिननि ॿिन्ही पासे पथरनि में पूरींदो अचां। पर जे तूं यादि अचण लाइ ज़ोर भरी त आउं टीवी ते ॾेखारियल उन ॿारड़े जियां अखियूं ज़ोर सां पूरे कननि में ज़बरदस्ती आङुरियूं विझी चवां, हींअर मूंखे कोई यादि न पियो अचे, हींअर मूंखे कोई यादि न पियो अचे। यादि अथमि, ॻाल्हि कंदे कंदे अस्तरा पियो अचां, तो ऐनक खे एॾो ज़ोर सां ॿीणो कयो हो जो हिक ई सट सां 2 हिसनि में टुकरा थी वई हुई। अली अॼु सोचियां थी, छा कैंटीन जी उहा कुंड जंहिं ते असां खां सवाइ ॿियो केरु कॾहिं न वेठो, लाइब्रेरी जा मुक़दस किताब, साल 1965 ईस्वीअ खां 1969 ईस्वीअ ताईं जा शागिर्द, डिपार्टमेंट जा उस्ताद जे असांजे 7 ऐं 7 जा साखी हुआ, असांजे वजूद खे विसारे सघनि था? केरु ॿुधाईंदो उन्हनि सभिनी खे काइनात जे सभ खां अहम क़ज़िये मुतलिक़ त दोस्ती असांजी ख़तमु थी वई। बकौल कंहिंजे दोस्ती हुई असांजी ॼण दवा जी बंदि का शीशी जा आगाज़ जे तारीख़ ऐं एक्स डेट सां ख़तमु थी वई। ही 3 किताब जे मिटीअ जे जज़दान सां लटिया अलाए कॾो को अलमारीअ में सथिया पिया आहिनि। मिटीअ खे छंडको ॾेई जुल्द जो वरायो अथमि त उॾिरियल रंग जे मस सां 3 किताबनि ते हेठां तुंहिंजीअ सहीअ सां फिका फिका मरणिंग लफ़्ज़ अटकिया पिया आहिनि। 3 नवनि सालनि जी आमद ते 3 अज़मतुनि जा अमीन, साल 1966 ईस्वी, 67 ईस्वी ऐं 68 ईस्वी जा। ईअं न आहे त 68 ईस्वीअ खां पोइ साल 69 ईस्वी न आयो ऐं वक़्तु बीह रहियो, पर बाक़ी किताबनि जा तोहफ़ा तुंहिंजे नए चूंडियल प्यार जी चखिया जो ॿारणु बणिजी विया। साल 1966 ईस्वीअ जे किताब ते लिखियलु आहे, 2 हारायलनि खे हूअं बि हिक ॿिए सां अजीब छिक महसूसु थींदी आहे, ईअं जीअं छुटी वियल रेल जा 2 साॻिया मुसाफ़िर। असां बि पाण में ईअं आहियूं। हेठां तुंहिंजो नालो, तारीख़ 1 जनवरी साल 1966 ईस्वी। ॿियो किताब साल 1970 ईस्वीअ जो लिखियलु आहे। कहण जातल साॻिए सफ़र जा हमराही, बाण पूरा वजूद रफ़्ते सफ़र साॻिए सां अज़तराब ऐं बेचैनीअ में हिक ॿिए जा हमनवाई,
पीड़ा ऐं पड़ावनि में ॿिन्हिनि जो हिकु जेतिरो हिसो धारा खेनि साॻे धार अखियुनि सां साॻी परूड़। टियों किताब 1968 ईस्वीअ जो हल्के मज़ाहिया अंदाज़ में ख़ुलूस जे इज़हार ख़ातिर लिखियलु आहे। तुंहिंजे सिर्फ़ु हुजण जो ई अहसासु दिलि जे ॾढ लाइ इमाम ज़ामिन आहे। दिलि जे सहारे लाइ ईमान जी इंश्योरेंस पॉलिसी। दिलि चवे थी उहे लिखणियूं पढ़ी खिलां, बेतरह खिलां, एॾो जो अंदर जी आंध मांध लोच पोच छन खंद पाण ई सुॾकी सुॾकी सकरात जे आख़िरी समय जियां साणी थी पवे। तुंहिंजे साम्हूं हुजी त उहा खिल ॿुधी खामी वञी, ॾंदनि सां चपनि जूं कुंडूं चुणण लॻी। हमेशह जीअं उहो साॻियो ई जुमिलो वरजाई, एॾो सुकून पक तो किथां सिमगल कयो आहे। न त एॾी आथत आम हालतुनि में कहिड़ो शरीफ़ माण्हू अफोर्ड करे सघे थो। ऐं सदाई साॻियो जवाबु ॾियां, चङो शरीफ़ न सही पर सरंद ई सही मूंखां सवाइ। उहो ई त ॾुखु आहे जो नथी सरे। असीं कुझु बेकार शयुनि जो पाण खे आदी बनाए उन्हनि खां सवाइ पाण खे ॼणो अधो घाबरो महसूसु करणु लॻंदा आहियूं। न त शयुनि में का ख़ुशूसियत न हूंदी आहे। जीअं तो में का ख़ुशूसियत न आहे, बक़ौल गाज़ी त मुहबत मुकमिल शख़्सियत सां उन्हनि जे ख़ामियुनि जे बावजूद बि कई वेंदी आहे। टी किताब साम्हूं पिया अथमि ऐं तुंहिंजा जुमिला उॾियल रंग जी मस सां मरणी अंदाज़ में लाशुनि समाजण काग़ज़ जे कफ़न में वेड़ियल किताब जी धरतीअ में अमानत जा महफ़ूज़ पिया आहिनि। दोस्ती एतबार ऐं एतमाद ख़तमु थी चुको आहे ऐं लफ़्ज़ अञा महफ़ूज़ रहिया आहिनि। अलाए छो असीं वक़्त खां अॻु में ई कंहिं कंहिंखे दिलि जा दाइमी सहारा ऐं ईमान लाइ इंश्योरेंस पॉलिसियूं सम्झंदा रहंदा आहियूं। अलाए कहिड़ा कहिड़ा ईमान जा ज़ामिन ऐं अक़ीदनि जा नाख़ुदा जोड़ींदा रहंदा आहियूं, जॾहिं त ख़बर बि अथऊं त ज़मानतूं ज़ब्त ऐं पॉलिसियूं लेप्स बि थी वेंदियूं आहिनि। दरिया पंहिंजे द्वार, हवाऊं पंहिंजे रुखनि ऐं मुदूं साॻियुनि माॻनि ते हली हली रुख बदिलाए बि छॾींदियूं आहिनि। दिलियुनि ऐं दरियाहनि जा हूअं बि कहिड़ा भरोसा। हूअं बि इंसान ऐं संदसि फितरत में को किलारक ऐं कुर्सीअ जहिड़ो रिश्तो त न आहे जो हमेशह हिक ॿिए खे चुटियो अचनि। कॾहिं बि को बि वाक़ियो साल गहरी सुतल जज़्बे खे जाॻाए ज़िंदगीअ जे रुख खे मोड़े बि सघे थो। नज़रिया ऐं उसूल, कौल ऐं फ़इल बदिलाए बि सघे थो। हालतुनि सां गॾोगॾु वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे। जॾहिं वक़्त जी कुंजी हालतुनि जे ताले में घुमे तॾहिं ख़बर पए त धार अखियुनि सां साॻी परूड़ रखण वारा हुआ त ट्रैफ़िक जो बराबरि साॻियो ई सिग्नल पर ॿिनि मुख़्तलिफ़ इंडिकेटर साण हली तो टुटण वक़्तु सावा रंग चूंडिया ऐं मूंखे हिसे में ज़र्द रोशनी मिली, जिते जीवन जी हर हलंदड़ गाॾी अची बीही रहंदी आहे। तूं अॼु उभ में उॾंदड़ आज़ादु पंछी आहीं, ऊचाइनि ते आखेरो अॾण वारो मुंहिंजो वाहिरो बि आहे त सही, पर धरतीअ जे उनाहिनि में आम माण्हू जियां पंहिंजे वाहिरे ताईं रसण जी आस अथमि। मुंहं ऐं मथे सां धरतीअ खे खोटण जो कष्ट। चूंड तो बि कई ऐं मूं बि कामयाबु, तूं बि आहीं ऐं आउं बि। फ़र्क़ु हिकिड़ो आहे जो तूं कामयाबियुनि सां निभाए हिकिड़ो दफ़ो सुरख़ुरू थी वहीं ऐं असां बि पस्तियुनि जे मैदान में पीड़ाउनि जे साथ सां लॉन्ग मार्च में कुझु निभाए आयासीं, कुझु निभाए वेंदासीं। उन में शाबाश ॾियण जी का ॻाल्हि न आहे जो कामयाबु तूं बि आहीं ऐं आउं बि। मसइलो सिर्फ़ु जिस्म जे जीअण मरण जो हुजे हा त माण्हू अहिड़ा बनवास न भोॻे हा। का थधी कुंड वठी सुम्ही रहे हा सुकून सां, पर हिते त अणट ईगो जो सुवालु हो ऐं मूंसां त ख़ुशनसीबीअ सां हमेशह उहा ट्रेजिडी रही आहे जो जज़्बाती ॾे वठ में मुंहिंजो हथु हमेशह खां ऊचो रहियो आहे। कॾहिं बि मंगतनि जियां सिक जी ख़ाली कश्तीअ खे मुहबत ऐं दोस्तीअ जे सिकनि ख़ातिर नाहे फैलायो। दरअसल जे जज़्बात तोखां हमेशह कमांड सां मिलिया, उन्हनि लाइ डिमांड जी आदत जो न हुई। आख़िर में हथु फैलायां मां तो आॾो, जंहिंखे दोस्त मञियो हुअमि। पंहिंजी सॼी सारी वजूद सां खिलाईंदी अथमि जॾहिं कोई चवंदो आहे त मुंहिंजी दिलि टुटी पई। भला दोस्तीअ जे अज़ीम फैलाउ खे जिस्म जी सिर्फ़ु हिकु उज़वे ताईं कीअं महदूदु करे सघिजे थो? सिर्फ़ु दिलि ताईं, सिर्फ़ु दिमाग़ ताईं, सिर्फ़ु शहरग ताईं, धरतीअ खां आकाश ताईं जे फैलाउ खे जिस्म जे कंहिं हिकु हिसे ताईं वाबस्ता करे
उनखे कंहिं नवाण जे कैंचीअ सां महज़ इफ़्तिताह जे शौक़ ख़ातिर कटे छॾणु। उहा हुई त पारी मसलियत पसंदि मशहूरीअ जे शाइक़ अक़लमंदीअ जी खेॾ। हालांकि तो मूंखे अॻिराई कंदड़ जो इल्ज़ाम ॾिनो हो। असां त हमेशह विख विख करे मंज़िल जो सफ़र तइ कयो ऐं माॻ ॾिसी पलांद छंडे परे बीह रहियासीं। भरियल बाज़ारूं पाण बणाए पंहिंजे लाइ भुॻड़ा चूंडे चुप थी वियासीं। उहा मुंहिंजी त्याग पसंदी जी इंतिहा हुई जो तो हिकु लॻा असांजे दोस्तीअ जे आख़िरी ॾींहुं पंहिंजो नओं फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो हो, हिक ॿिए जे पनाह में इन रीति पंहिंजी कमज़ोरियुनि जो एतिराफ़ु करणु त असांखे बिन गोशानशीन बनाए विझंदो। अचु त हिक ॿिए जी ज़ात खां थोरो आजो थी कुझु दुनिया सां गॾु हलण बि सिखूं। ज़रूरु, मूंखे किथे एतिराज़ु हो। हिकु नुक़्तो, हिकु ज़ावियो जितां शिकस्त ख़ोरदा कनूती शख़्स मुरकंदड़ फातिह माण्हुनि खां पंहिंजा दग अलॻि ठाहिणु शुरू कंदा आहिनि, जितां आस निरास शराब ऐं शादाबीअ जा रस्ता अलॻि थियणु शुरू थींदा आहिनि, असां धार थियासीं उन नुक़्ते तां। सोचियां थी छा कहाणीअ जो आगाज़ ऐं धार थियण खां करियां, जॾहिं त विछोड़नि खां पोइ कहाणियूं सर्जंदियूं न पर मुरझाइजी वेंदियूं आहिनि। पोइ छो न थोरो वसिल जो ज़िक्र थी वञे। यूनिवर्सिटीअ जे पहिरें ॾींहुं, हा शायदि पहिरें ॾींहुं ई तोसां मुलाक़ात थी हुअमि। उहो ॾींहुं शायदि मुंहिंजे नेक नसीब, जेकॾहिं मुंहिंजे हिसे में का नेक नसीबी हुई त ॾींहंनि मां हो जो बाबो बि साण हुअमि, न त बाबे जो साण हुजणु त कॾहिं ख़्वाब में बि न संभरियो हुअमि। बाबे अलाए घणियूं शादियूं कयूं, पर जो लेखो ज़हन में वाज़े अथमि उहे जिन जा निकाह बाक़ाइदे रजिस्टर्ड थियल हुआ। पर उन्हनि ॿिनि मां बि पहिरीं ज़ाल सां पाण न ठहियो, ॿी साणस न ठही, जा शायदि मुंहिंजी माउ हुई। अहिड़ीअ रीति बेरब्त फीथनि सां हलंदड़ गाॾी न पाण ठही हली ऐं न मुसाफ़िरनि खे ई सही दग लाहे सघी। बेमाग भटकंदड़ मुसाफ़िरनि जीअं औलाद जंहिंखे जीअं आयो तीअं पंहिंजे वित ऐं वुक़तार बेमक़सद स्टेशन ते लही पियो। हासिल जी कुंड अहिड़े समय मूं लाइ ॼण दारुल अमान बणिजी वई। हूअं बि उहे मुसाफ़िर जंहिंजे मंज़िल जो को ख़ासि तइम थियल न हुजे, ख़ुलूस ऐं प्यार जी नंढड़ी नंढड़ी स्टेशन ते पंहिंजे साह जो समूरो सामान वेड़े हेठि लही पवंदा आहिनि। अहिड़ी हालति में तुंहिंजो ख़ुलूस ऐं साकार तुंहिंजे ई लफ़्ज़नि में दिलि जे ॾढ ख़ातिर इमाम ज़ामन बणिजी वियो। बकौल कंहिंजे ग़मनि खे वाक़ई पंहिंजूं गहरायूं आहिनि। हालतुनि खां मार खाधल ॿारनि जीअं असां हिक ॿिए जी गहराईअ में ईअं सरची वियासीं जो मज़ीद कंहिं रिश्ते जे सलाहण जी गुंजाइश ई न रही। यूनिवर्सिटीअ में घिड़ंदे ई बाबा तोखे चयो हो जो ॻाल्हियुनि में ख़बर पई त तूं न सिर्फ़ु मुंहिंजो क्लास फेलो पर बाबा जे मरहूम दोस्त जो पुटु बि आहीं ऐं पंहिंजे पीउ जी बेवक़्ति मौत खे ख़राबु हालतुनि जी सूरत में भोॻींदो आयो आहीं। पुट, भेण जो ख़्यालु कजांइ, हीअ नई आहे ऐं हर शइ देरि सां सम्झ में ईंदी अथसि। ऐं बिज़ी रहंदड़ माण्हुनि मां आहियां, अलबत्त चेकनि मोकिलण में देरि न कबी। बाबो वाक़ई हमेशह जीअं चेकनि जे हद ताईं यादि रखी जीअं वियो त वरी न वरियो। पर तो बि बाबे वारे लफ़्ज़ भेण जी कॾहिं ताईद न कई। बकौल तुंहिंजी ज़रूरी आहे छा त रिश्ता ऐं वाबस्तगियूं ज़रूरु कंहिं न कंहिं नालनि में ई विरहायूं वञनि। भाउ ऐं भेण जो रिश्तो, आशिक़ ऐं माशूक़ जो रिश्तो, ज़ाल ऐं मुड़ुस जो रिश्तो, छा उन खां अलावा ॿियो को बि रिश्तो मुमकिन न आहे? दोस्ती ऐं एतबार जो, ज़हन जे ज़हन सां हमआहंगीअ जो अहिड़ो रिश्तो जंहिंमें न का कहाणी सर्जे, न मंज़िल मिलण जी तांघ थिए ऐं न ई वरी चाशनीअ वारो उहो चाह जो जिस्मनि जे लम्स मां पैदा थींदो आहे। अहिड़ा नालनि खां वांझियल नाता अज़मतुनि जा अमीन आहिनि। उन खां सवाइ बाक़ी रिश्ता वोडका जे असर खां बेसते वक़्तु वहिंवार जी विंदर आहे, बाक़ी कुझु बि न। किताबनि जा था हथनि में झले, ॿाहुनि ते कारा गाउन लड़काईंदे, थकल टुटल रस्ते ते पियल पथरनि सां थुॾनि जी रेस कंदे असां हयात जे केतिरनि ई रहिजी वियल ख़ालनि खे हिक ॿिए जी हाम सां भरे छॾियो हो। तूं हयात जे नागुज़ीर हालतुनि खां परेशान हुएं ऐं मूंखे ज़िंदगीअ जे गुज़िरियल पलकनि परेशान कयो। ज़रूरतमंद तूं बि हुएं ऐं आउं बि। हिक ॿिए जी हाजत रवाई कंहिंजो कंहिं ते अहसान न हो। मुश्किल कुशाईअ जी लम्हनि में ॿिन्हिनि मां कंहिं हिक बि न सोचियो
त सुकून जो हेॾो सामान जंहिं शख़्स मां मूंखे मिले थो सो को इतफ़ाक़नि अपोज़िट सेक्स रखे थो। यादि अथई जंहिं जाइ में उहे रहंदा हुआ उन ते हलंदड़ केस जे करे तूं अक्सर परेशान रहंदो हुएं। केस खे मोड़ण लाइ काफ़ी वक़्तु ऐं पैसे जी ज़रूरत हुई। तूं अखियूं पूरे कुर्सीअ खे टेक ॾेई थकल लहिजे ऐं अफ़सरदा नूह में चवंदो हुएं, सॼी राति सुम्हियो न आहियां। सच में कीअं सुबुह थी जो तोखे अची ॻाल्हि ॿुधायां। तूं ॿुधायो हो त कागज़ी कारवायुनि ताईं अव्हां केस खटी वेंदा आहियो, पर मुख़ालिफ़ धुर अमीननि खे वॾियूं वॾियूं रक़मूं ॾेई केस पंहिंजे हक़ में ठाहियो वञे। तुंहिंजो उजागे खां थकल अखियूं शिकायत में ॿुॾल हूंदियूं हुयूं। सुम्हण वारा त सूरीअ ते बि सुम्ही रहंदा आहिनि। मूं तोखे ख़ुलूस सां सलाह ॾींदे चयो, राति जो जॾहिं सुम्ही त सुखियो सुम्हंदो कर, ॾुख ॾींहंनि जो हिते खणी ईंदो कर त गॾिजी वंडींदासीं। तूं परेशान थी चवंदो हुएं, ॾींहं ॾझाइनि था ऐं रातियुनि खे रिझाइण जो को सलीक़ो न आहे। हालांकि पंहिंजे शिकस्तुनि खे हमेशह खिली खिकारियो अथमि। अलबत्ता शाम जो कंहिं रेस्टोरेंट में वेहंदे अकेली चांहि पीअंदे तोखे अक्सर मिस कयो अथमि, ख़ुसूसन तॾहिं जॾहिं मूड मुझल ऐं दिलि उदास हुजे। अलाए छो अहिड़ी वेल दिलि चाहींदी आहे तूं भर में हुजी त पंहिंजी उन्हाइनि खे तोसां एक्सपोज़ करे पार लाहे छॾियां। सच त तूं अमन आहीं भंबोर, सच त तूं बि अमन आहीं। चङो भला ॿई हिक ॿिए लाइ दारलमान आहियूं। खिली ठाह जी हिकु नई सूरत कढंदा हुआसीं। गोया मक़्तीअ जो मशरूत फ़ैसिलो हो हिक ॿिए जे वजूद सां बिना कंहिं शक शुबे जे अहिड़ो संगम जंहिं ते न का अखि मुरकी, न कंहिं आङुर सञी, न स्कैंडल जुड़ियो ऐं न ई अफेयर्स मशहूरु थियो। न त जो नातो जीअं हुजे दुनिया उनखे ईअं ई क़बूल ज़रूरी त न हो, जॾहिं त शक करण वारनि जी ज़द खां आसमानी सहीफ़ा बि न बची सघंदा आहिनि। बसि अटकियासीं पाण में कॾहिं त हिन फरज़ाना वारे मामले ऐं चांहि जा बिल अदा करण ते। फरज़ाना तुंहिंजी माइटाणे मां हुई, कोई ओई वाही न हुअण करे अव्हां वटि ई रही। तुंहिंजी अमां जी मर्ज़ी हुई त घर जी छोकिरी घर में ई रहे, पर तूं कंहिं सूरत पेर ते नथे बीठे। हिकु लॻा तुंहिंजी माउ मूंखे उन मामले में तोखे सम्झाइण लाइ चयो। सम्झायो मां त चिड़ मां सॼी यूनिवर्सिटीअ मां छांटियल छोरनि जी लिस्ट चूंडे चयो हुई, पहिरीं तूं हिननि सभिनी मां हिक सां शादी कर त पोइ आउं फरज़ाना सां। हिकु ॾींहुं तूं परेशान थी चयो हो, अमां चवे थी या फरज़ाना सां शादी कर न त घर छॾे हलियो वञ। फरज़ाना तोखे लहणे बि ज़रूरु। अमां सच थी चए शादी रिस्क आहे ऐं फ़िलहालु आउं रिस्क खणण लाइ तयारु न आहियां। रिस्क त ओपरीअ शइ सां थींदो आहे, फरज़ाना पंहिंजी आहे। वराणी पंहिंजी शइ मां ॼातल सुञातल होगाव थो अचे, जंहिंखे चङाईअ जे लिहाज़ खां हर वक़्तु पंहिंजो फील कजे, उन सां डील वरी ईअं कजे जो उन मां ॿार ॼणजनि, पाण खां ॿेली ईअं कोन पुॼंदो। अहिड़ीअ तरह कैंटीन जी कुंड वठी चांहि जे चुकनि सां अलाए असां केॾा बेरब्त नज़रिया ऐं अजीब आइडिया छेड़िया हूंदा। उते जो उते तिरतां घुसी हिक ॿिए खे मर्दनि जियां गारियूं ॾिनियूं हूंदियूं, ॿारनि जियां बूथ सुॼाया हूंदासीं ऐं नथी सरे जो एक्सक्यूज़ ॾेई लिकाए लिकाए वरी ख़ुलूस जा ताज़ा दम सिलसिला नए सिर जोड़िया हूंदासीं रूह में। आउं सार्तर जे उन्हनि लफ़्ज़नि सां मुतफ़िक़ आहियां बि सही त हर उहो लफ़्ज़ जो असां ॿिए जे आॾो अदा न करे सघियासीं असांजी हार जो सख़्तु एतिराफ़ु आहे। पर तुंहिंजी मुंहिंजी वेड़ त धरतीअ ते पंहिंजे नोह खां पहिरीं ई वेड़ हुई, जंहिंमें असां हिक ॿिए खे घणे खां घणो ॿुधाईंदे बि पंहिंजो पाण खे शिकस्त खोरदा सम्झियो। मूंखे यादि आहे वेड़ में तूं अक्सर चवंदो हुएं, तोसां गॾु वेही बि नथो सघिजे, तोखां सवाइ रही बि नथो सघिजे। आउं खिली चवंदी हुअसि, तुंहिंजे साथ में एॾो सुकून आहे जो सम्झाए ई नथो सघिजे, एॾो सुरूर आहे जो सांढे नथो सघिजे। ईअं अलबत ज़रूरु हूंदो हो त वेड़ जो आगाज़ हमेशह मूं तरफ़ां ऐं परचाव में पेशकदमी हमेशह तुंहिंजे तरफ़ां थींदी हुई। जो मुंहिंजो ख़्यालु हो त रुसामे लाइ अवल कुपत
तूं थो करीं। चवंदो हुअईं, ज़िंदगीअ जे हर मामले में हमेशह ख़ुददार रहियो आहियां, पर तो जहिड़े बोगस माण्हूअ लाइ अक्सर अणा करणी पई अथमि। बहरहाल, तॾहिं असां ॿिन्हिनि जो ख़्यालु हो त ज़िंदगीअ में को सुठो साथी पाए मन खे नफ़्सियाती सहारो मिली वेंदो आहे, जीअण लाइ, जंहिंजे आधार ते ज़िंदगीअ जा नंढा वॾा कम सलीक़े सां निभाए सघिबा आहिनि, जंहिंजे मञण सां शिकस्तुनि जा भार आसानीअ सां खणी सघिबा आहिनि, जंहिंजे ज़िंदगीअ जा थोरनि लफ़्ज़नि में घणा मतिलब सम्झाए सघिबा आहिनि। असां बि त हिक ॿिए जो जुट हुआसीं अली। तॾहिं त साल 85 ईस्वीअ खां 88 ईस्वीअ ताईं जो अरसो असां हिक ॿिए जी हिफ़ाज़त में ईअं गुज़ारियो जीअं उसरंदड़ ॿार माउ जे कुख में। साल 1969 ईस्वी आयो। नवां वाक़िया, नवां उमंग ऐं नवां माण्हू खणी ईंदड़ वक़्त में थींदो त अलाए छा छा, पर हमेशह हर ॻाल्हि अलाए छो ॾाढी उमेद अफ़ज़ाई भांइबी आहे। पोइ भल त थींदड़ वाक़िया असांजे पलांद खे परूण करे असां खां असांजी आइडेंटिफिकेशन फुरे वठनि, पर आईंदा जो आदुर्भाव हमेशह खां असांजी आदत रही आहे। कीअं न चंदा करे नए साल ऐं ईंदड़ माण्हुनि खे रिसेप्शन ॾींदा आहियूं। सो नओं साल आयो पंहिंजे तमामु तर नवाण सां, नवां क्लास, नवां शागिर्द, नओं टाइम टेबल, नई यूनियन ऐं नओं मैनिफेस्टो खणी। असां पार्ट 3 बेहद शान सां क्लियर करे 4th में आयासीं। पहिरियों दफ़ो ईअं थियो जो शागिर्दनि जा एॾा जथा ॿियनि कॉलेजनि खां माइग्रेट थी असांजी यूनिवर्सिटी में आया। पहिरियों दफ़ो क्लासनि में शागिर्दनि जी घणाईअ सबबु विरहाङो थियो, सेक्स जे बुनियाद ते। ज़ाहिर आहे उन तब्दीलीअ खे असां मां कंहिं बि पसंदि न कयो। पुराणनि शागिर्दनि जी चहल पहल गोया गुम थी वई। कुझु ईंदड़ शागिर्दनि जी अजनबियत ऐं भउ, कुझु पंहिंजनि प्यारनि रफ़ीक़नि खां छिॼण जो ॾुख, ॾींहं सच त हेकर वरी ॾोलांघनि में अची विया। अली असांजी सालनि खां सांभियल हेकिड़ाई बि वर चढ़ी वई। अगस्त 1969 ईस्वीअ जी 15 तारीख़ सूमर जो ॾींहुं पहिरियों दफ़ो तो अलॻि ऐं मूं अलॻि क्लास अटेंड कया। ख़ाली ज़हन ऐं खोखले उत्साह सां क्लासनि में दिलि न लॻी, लेक्चर सम्झ में न आया। कीअं बि चाहियोसीं त चांहि जो वक़फ़ो मिले त गॾु वेही फिज़ा में गारियूं उछलायूं ऐं अंदरि ठारियूं, पर थियो ईअं जो उन ॾींहुं 11 बजे चांहि पीअण ख़ातिर कैंटीन में गॾियासीं ज़रूरु, पर अलाए छो पंहिंजी जाइ ॿिन्हिनि ॼणनि अजीब शकाई महसूसु कई, जंहिंजो इज़हार असां उन टॉपिक ते कुझु बि न ॻाल्हाए कयो। तूं ख़ामोश हुएं ऐं रखी पेशानीअ ते हथ ते घुमायई। परेशानीअ जे आलम में पेशानीअ तां हथु घुमाइण तुंहिंजी ख़ासि आदत हुई। थकल लहजे में उथंदे चयो हुयई, मोकल महिल क्लास खां ॿाहिरि मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। अॼु तोसां हलंदुसि ऐं मानी बि तुंहिंजी मेज़ ते ई खाईंदुसि। तुंहिंजो दिमाग़ु अॼु पटड़ीअ तां लथल आहे अली। तो उॿाण काईअ सां ख़ाली अंदाज़ में ख़लील जिब्रान जा जुमिला वरजाया। मुंहिंजूं दीवानगियूं पाण खां लिकाइण ॾे साथी, जो मूंखे हेकिलो लंघणो आहे उन जहन्नम मां जो आउं तोखे ॾेखारणु नथो चाहियां। रूम में वञी असां हिते हुते जी सतही टाक में पूरी कोशिशि कई त उन ख़ुदसाख्ता अहसास जे जहन्नम मां बची सघूं, जो ख़ालिस अल ख़ासि असां हिक ॿिए जे विंदुर लाइ हथरादू जोड़ियो हो। माण्हू पंहिंजे आराम लाइ जन्नतूं जोड़ींदा आहिनि, असां जहन्नम चूंडियो हो। हुई न चरियाईअ वारी सेडिस्टिक एप्रोच अली। कॾहिं अलाए छो ज़हन ते हरू भरू डिप्रेशन जो एॾो दाॿो महसूसु थींदो आहे, भाएं मन जे अंदरि अलाए किथे परे के इमोशनल गैप्स रहिजी विया आहिनि, जंहिंखे भरण लाइ हयात जो ई दौरु पूरो न आहे। शायदि वरी का ॿी जूण मटाए उन्हनि ख़्यालनि खे भरणु वरी हिते अचिणो पवंदो। मूं चयो, तूं शायदि सम्झी वएं। अंदरि जे रहिजी वियल घावनि खे लफ़्ज़ी चपरनि सां पुर करण जी कोशिश में चयई, तुंहिंजी ज़िंदगी पुरपेच सही, पोइ बि हिकु उमेदु आहे। थी सघे थो को पेच को दाउ तुंहिंजे फ़ाइदे में वञे ऐं तूं जीअण जो जवाज़ लही वठी। ज़िंदगी तमामु वसी आहे। मूं ज़िंदगीअ में लालची ॿारनि वांगुरु कॾहिं बि उमेद जी अखि नाहे हईं। जॾहिं बि फ्यूचर लाइ सोचियुमि, हमेशह महसूसु थियो
त इझो इझो को लम्हाती हादिसो थींदो जो मूंखे पुठीअ भर किराए विझंदो। का नागानी इतफ़ाक़ जी वीर ईंदी जा मूंखे लोढ़े वेंदी। टीवी ॾिसंदे अख़बार पढ़ंदे हर बुरी ख़बर जे गिर्द गोल दाइरो छिके छॾींदी आहियां। शायदि को वक़्तु ईंदो जो उहे ख़बरूं मुंहिंजूं मुंतज़िर थींदियूं। छोकिरियूं सुहाननि सपननि जा ताजमहल ॾींदियूं बि हूंदियूं, पर मुंहिंजी सोच हर वक़्तु मकलीअ जे मक़बरनि में ई भटकंदी रहे थी। तूं फिकी मुर्क मुर्की पई चई, नेठि बि त चिंदु सिंधी आहीं। जंहिं मकली न ॾिठी उते जे मक़बरनि लाइ न सोचियो, सो सिंधी थी ई नथो सघे। यूनिवर्सिटीअ में एॾी बकवास जो वक़्तु न थिए मिलियो, पर चांहि जो वक़फ़ो बहरहाल असांजो रहियो। उन वक़फ़े में मिलंदा हुआसीं ऐं ख़ूब मल्हाईंदा हुआसीं अणपूरा जुमिला, नंढियूं ॻाल्हियूं। अॼु तूं कंहिंजे भर में वेठी आहीं, तूं कंहिंजे भर में, भला तोखे कीट्स जी फलाणी लाइन सम्झ में आई, जे आई त मूंखे सम्झाए। राति मां रान पचाई तोखे यादि कयई, चयई त भंभोर खे ॾियणी आहे, पर मां न आयुसि जो मूड ऑफ हो। काल्ह मां जेकी कारा फ्लेपर ऐं गिरे शर्ट पाती, उन जी तोवारीअ शमशाद अंसारीअ ख़ूब तारीफ़ कई। भंवर तोसां गॾु रही हाणे उन जा ज़ाइका बि तो जहिड़ा थींदा वञनि। शमीअ जो रोल नंबर मुंहिंजे भर वारो हो। वेझड़ाइप हूअं बि मानूसियत पैदा कंदी आहे। हीअ त हुई हर रुख खां वेतर वधीक ज़ेबाइती, वाक़ई सभिनी खां घटि उमिरि ऐं घणी कशिश वारी। शमी छा आई, संदसि अचण सां सॼी कैंपस में ज़िंदगीअ जी मांधाण मची वई। जीअं बीठल पाणीअ में को पथर लहरूं पैदा करे ऐं लहरूं परे परे ताईं फैलिजी वञनि, तीअं हिन में बि को मक़नातीसी बिजलीअ जो पावर हाउस हो। जितां लंघे जो चवे जेॾांहुं ॾिसे हर शइ जी क़िस्मत जुड़ी पवे। संदसि हर ज़ाविये खे पंहिंजो मतिलबु हो ऐं हर मतिलबु होसि बेमानाई। रोल नंबर 22 वारो सलीम अखियूं मिचकाए आवारा अंदाज़ में चवंदो हो, शमीअ जे बदन में आहिनि मोखी जा मट, हलंदे हलंदे हारींदी वतंदी आहे। बहरहाल हूअ मूंखे बि एतिरी त ज़रूरु प्यारी लॻी जॾहिं वॾे वॾे एतमाद सां पंहिंजा नंढा नंढा राज़ ॿुधाईंदी हुई। तॾहिं खेसि पूरे ध्यान सां ॿुधंदी हुअसि, जो ख़्यालु होमि त पुरकशिश जवानी हूअं ई वाक्यनि सां सलाहड़जी राज़नि खे जनमु ॾींदी आहे। हुस्न हमेशह खां राज़नि जो अमीन रहियो आहे। बेराज़ ज़िंदगी बेसूरत ज़िंदगीअ जो दर्द अंगेज़ अलमियो ई त आहे अली। शमी कॾहिं कॾहिं मूड में अची मुर्की चवंदी हुई, तूं मुंहिंजी सभ खां वधीक हमराज़ आहीं। भंभोर अलाए छो। आउं शरारत विचां खिली चवंदी हुअसि, छो जो तूं बमबाज़ आहीं, अलाए छो। तूं राज़ घर आहीं ऐं तूं बिजली घर आहीं। आउं खिली ॻाल्हि नवाए वेंदी हुअसि। हू शकी थी माठ थी वेंदी हुई। बहरहाल हिन मूं ते एतमाद रखियो ऐं मूं बि थे चाहियो त अहिड़ी घणमानाई शइ कॾहिं हयात जे कंहिं डेड एंड में उलझी बि पवे। अक्सर 11 बजे चांहि जे वक़फ़े में तुंहिंजे इंतज़ार लाइ मूंसां गॾु वेठी ऐं बोर थी। तुंहिंजे लाइ मूं महसूसु कयो त तूं हुन जो वजूदु ज़हनी तरह क़बूलु करणु नथो चाहीं। चयई त कॾहिं कुझु कोन, पर चहिरे जा तासिरात लिकाए बि न सघंदो हुअं। शमीअ खे मन करे कान सघंदी हुअसि। हुन खां वधीक वरी बि तो ते हक़ हो। खेसि कुझु चई सघां या न, तोखे ज़रूरु सम्झाईंदी हुअसि। अली, शमी एॾी प्यारी आहे जो जा शइ मूंखे वणे उहा तोखे नथी वणे। कमाल आहे। मुंहिंजे चहिरे ते माना खेसि मुर्क फैलिजी वेंदी हुई जॾहिं त तुंहिंजा हमज़ाद खेसि ॾिसी लूसियुनि जा लवणा हणंदा आहिनि। माज़ीअ मां को ख़्यालु घिड़ी आयो ज़हन ते। मूंखे का शइ कन्वेंस करे न करे, का सलाह आवड़े न आवड़े, पर तूं चवीं त कन्वेंस बि थियां, महसूसु बि ईअं करियां जीअं तूं करीं। छो भंभोर, मुंहिंजी पंहिंजी शख़्सियत किथे आहे, अलाए किथे। यादि अथई हिकु लॻा कैंटीन जे कुंड में चांहि पीअंदे पीअंदे उथी किताब फलोरिया हुई। कुर्सियुनि हेठां झातियूं पाए जुतियूं छंडियूं हुई। इर्द गिर्द जे शोर मचाईंदड़ शागिर्दनि भायो हो वाक़ई का शइ वेई अथई, सो ॾाढी
पुछ पुछ कई वञ। आउं तुंहिंजी उन हुड़ छड़ाईअ ते खिली पई हुअसि। ॾिस भाई, जीअ जे ॻाल्हियुनि खे जुतियुनि जे तरनि में न जाच, उते भला मिटीअ खां सवाइ मिलंदी बि छा। परियां को शागिर्दु शैतानीअ विचां ॻाइणु लॻो, अवल मिटी आख़िर मिटी, मिटी ज़िंदाबाद, मिटी ज़िंदाबाद, मिटी ज़िंदाबाद। तूं तॾहिं जख खाई उन बेवक़्ते राग ते चिड़ी पियो हुएं, बिना उन वीचार जे त को हयात जो सारो फ़लसफ़ो उन राग खे वक़्त पे साबित करे ॾेखारींदो।